أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يعملون له ما يشاء من محاريب وتماثيل وجفان كالجواب وقدور الراسيات. اعملوا آل داود شكرا وقليل من عبادي الشكور. فلما قضينا عليه الموت ما دلهم على موته إلا دابة الأرض تأكل من سأته فلما خر تبينت الجن أن لو كانوا يعلمون الغيب ما لبثوا في العذاب المهين. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व तआला जो फज़ल ऐं एहसान थियो, अल्लाह साईं नमाज़ बा जमात अदा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। क़ुरान पाक जी सूरह सबा जी 13 नंबर आयत खां तिलावत आहे। अॻिते 15 नंबर आयत में क़ौम सबा जो ज़िक्र ईंदो इंशाअल्लाह। ऐं हिननि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंद हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो ज़िक्र करणु फरमायो। ये चवंदा आहिनि त मुसलमाननि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात जे मथां ॿिनि मुसलमाननि हुकुमराननि खे बादशाही अता फरमाई। हिकिड़ो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, ॿियो सिकंदर ज़ुल्करनैन। ऐं ॿिया वरी ॿ काफ़िर बादशाह रहिया जिन जी वरी सॼी काइनात जे मथां हुकुमरानी रही, जिन मां हिकिड़ो निमरूद ॿुधाईंदा आहिनि ऐं ॿियो बुख़्त नसर बादशाह। इन्हनि जी वरी सॼी काइनात जे मथां हुकुमरानी रही, माना अक्सर इलाइक़नि जे मथां। सॼी काइनात जे मथां त अल्लाह पाक जी आहे, पर जेके अक्सर इलाइक़ा आहिनि माना जिन जी हुकुमरानी घणी रही, उन्हनि मां इहे 4 बादशाह ॿुधाए वेंदा आहिनि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे बारे में अचे थो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खां सफ़र करे पियो घोड़े ते, ऐं उन सफ़र जे करे उन खां असर जी नमाज़ में ज़रा देरि थी वई। असर जी नमाज़ जो वक़्तु उन वक़्तु एतिरो जेको आहे महबूब हुयो जो उन घोड़े जी सवारी जेका आहे जंहिं ते सवारी उहा छॾे ॾिनी। अल्लाह पाक खां दुआ करी, मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे मथां अहिड़ो को फज़ुल फरमाए जो नमाज़ुनि जे वक़्त ते मां पूरो पहुचां। अल्लाह पाक पंहिंजे फज़ल सां महिरबानीअ सां सुलेमान अलैहिस्सलाम जे तख़्त खे इहा ताक़त ॾियणु फरमाई जो सुबुह जे वक़्त में जेको महीने जो पंधु हूंदो हुयो उहो सिर्फ़ु सुबुह जे वक़्त में सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त जेको आहे सफ़र कंदो। माना हीअं माण्हू पैदल सफ़र करे सॼो महीनो लॻाए, पोइ खणी अंदाज़ो न आहे, शायदि 1000 किलोमीटर माण्हू सफ़र करे महीने में, 300 करे, 500 करे, 1000 करे। बहरहाल सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त जेको महीने जे अंदरि माण्हू सफ़र कंदो हुयो, उहो सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त जेको आहे सिर्फ़ु सुबुह जे वक़्त में एतिरो सफ़र करे वेंदो। ऐं वरी शाम जे वक़्त में अल्लाह पाक उनखे ताक़त ॾिनी जो शाम जे वक़्त में, जीअं मूं कल्ह मिसाल अर्ज़ु कयुमि, जेकॾहिं हेॾा अरब जे शाम जे इलाइक़े मां सुबुह जे वक़्त में निकिरे त सुबुह में 1000 किलोमीटर परे काबुल जे मक़ाम ते पहुची वञे, अफ़गानिस्तान जो काबुल आहे। ऐं वरी जेकॾहिं शाम जे वक़्त में उतां रवानो थिए त वरी शाम जे वक़्त में वरी पंहिंजे मक़ाम ते, पंहिंजे अरब जे मक़ाम ते जितां निकितो हुते पहुची वञे। एतिरो अल्लाह साईं उनखे ताक़त ॾियणु फरमाई तख़्त खे। ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे ताबे अल्लाह साईं जिन बि करणु फरमाया। जिन्हनि खे हुकुम फरमाई त तव्हां सुलेमान अलैहिस्सलाम जा ताबेदार बणिजी करे रहो। ऐं सुलेमान अलैहिस्सलाम इहो हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो फर्ज़ंद हुयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम अबो हुयो ऐं सुलेमान अलैहिस्सलाम उनजो बचड़ो हुयो। अल्लाह साईं ॿिन्हिनि अंबिया कराम खे नुबूअत अता फरमाई ऐं ॿई अल्लाह जा प्यारा नबी हुया। ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे कंहिं ख़ासि हिकमत जे तहत अल्लाह पाक दुनिया जे अंदरि बादशाही नसीब फरमाई। वरना अक्सर जेके अंबिया कराम गुज़रिया आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी जेके आहिनि ग़ुरबत वारी ऐं कसम पुरसी वारी, दुनिया जे अंदरि मुसाफ़िरी वारी ज़िंदगी गुज़ारे विया आहिनि। सो उनजो क़ुरान ज़िक्र फरमाई अल्लाह साईं सुलेमान अलैहिस्सलाम जे ताबे जिन कया। पोइ जिन जेके आहिनि सुलेमान अलैहिस्सलाम जे हुकुम ते महराब ठाहींदा हुआ। महराब मां मुराद सुलेमान अलैहिस्सलाम जेको आहे इबादत जूं जॻहियूं जेके आहिनि सुलेमान अलैहिस्सलाम ठाराइणु फरमाईंदो हुयो, माना जिते इबादत कबी आहे। ऐं उनजे लाइ उलमा फरमाइनि था त इबादत जूं जॻहियूं जिते अल्लाह पाक खे सजदो कयो वञे, इन जो शान बि इहो आहे त ॿियनि इलाइक़नि जे मुक़ाबले में उहा ज़रा सुहिणी ठहियल हुजे, बहितरीनु ठहियल हुजे, सुठी ठहियल हुजे। उनजो मक़ाम जेको आहे बुलंद आहे। पोइ मक़ाम ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकिड़ो आहे त आम जेको आहे माण्हू तामीरात जे हवाले सां हुनजो मक़ाम मथे हुजे, टाइलनि मार्बलनि सां हर शइ सां ठहियल आहे, पर हुनजे अंदरि को इबादत करण वारो न आहे। ऐं ॿियो मक़ाम उहो आहे त जंहिंजो दिलनि जे अंदरि हुनजो मक़ाम हुजे,
जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वक़्त में मस्जिद जो मक़ाम जेको आहे दारुल ख़िलाफ़ा जो बि हूंदो हुयो, सुप्रीम कोर्ट जो बि हूंदो हुयो, ऐं उते जेको आहे साईं मुंहिंजे चवां त दारुल क़ज़ा जो बि हूंदो हुयो, त ग़रीबनि ऐं मिसकीननि जे लाइ पढ़ण पढ़ाइण जो, दीन जे सिखण ऐं सिखाइण जो सिलसिलो बि हिन मस्जिद जे अंदरि रहंदो हुयो। माना को फ़ैसिलो अचे, केतिरा फ़ैसिला ईंदा साईं जन सां कबीला, वॾा वॾा सरदार मुलाक़ात करणु अचनि, तॾहिं बि उन्हनि जी मुलाक़ात बि मस्जिद नबवी जे अंदरि। ऐं अहिड़े नमूने सां जॾहिं फ़ैसिला अचनि, कबीलनि जा फ़ैसिला, मुख़्तलिफ़ फ़ैसिला, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि फ़ैसिलनि जो जेको आहे इज़ालो ऐं उन्हनि जो फ़ैसिलो जेको आहे मस्जिद नबवी जे अंदरि करणु फरमाईंदा। त अहिड़े नमूने सां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि कॾहिं इबादत जूं जॻहियूं ठाहींदो हुयो, ऐं इहा त अल्लाह पाक ख़सलत हिन उम्मत खे अता फरमाई, जो इहा उम्मत जंहिं बि जॻह ते, पाक जॻह ते कपिड़ो विछाए न विछाए नमाज़ पढ़े, अल्लाह तबारक व तआला इन जी नमाज़ खे क़बूल थो करणु फरमाए। इहा ख़सलत अल्लाह साईं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे अता फरमाई, वरना ॿिए के नबीअ जी उम्मत खे इहा आदत, इहा ख़सलत हासिल कोन हुई। उन्हनि जे लाइ लाज़िम हुयो त जेकॾहिं नमाज़ जो इबादत जो वक़्तु थिए त घर में न पढ़नि, बल्कि लाज़मी वञी करे इबादत जी जाइ ते वञी करे उते वञी करे इबादत कनि त उन्हनि जी क़बूल पवंदी हुई। घर में, ऑफिस में या कम वारी जॻह ते इबादत कनि त उहा इबादत उन्हनि जी क़बूल न पवंदी हुई। अल्लाह पाक इहा महिरबानी मिठड़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां करणु फरमाई। सो अहिड़े नमूने सां क़ुरान फरमायो, फरमाईंदा यामलून लहू मा यशाउ मिन महारीब, जिन सुलेमान अलैहिस्सलाम जे हुक्म ते कमु कंदा हुआ, ऐं जेको चाहींदो हुयो सुलेमान अलैहिस्सलाम मेहराब ठाराईंदो उन्हनि खां, व तमासील ऐं मिसली जेके आहिनि सूरतूं ठाराइणु फरमाईंदो हुयो, माना ज़रूरत जूं जेके शयूं, व जिफानिन कल जवाब व क़ुदूर रासियात, ऐं फरमाई त अहिड़े नमूने सां ॿियूं रहण जूं जॻहूं, ऐं वरी जेको आहिनि खाइण पीअण जो बंदोबस्त बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन्ननि खां कराइणु फरमाईंदो हुयो। एॾी ख़ल्क़ एॾो अर्श खणी करे जो हलंदो हुयो त हुनजे खाइण पीअण जो ज़िमो बि सुलेमान अलैहिस्सलाम जेको आहे इन्हनि खां जिन्ननि खां कमु वठंदो हुयो। ऐं जिन्हनि खे अल्लाह पाक इहा कुदरत अता फरमाई आहे, जो जिते इंसान सफ़र करे महीननि जो जिन जेको आहे पलक झपक में कराची मां मोटी अचे थी, इहा ताक़त अल्लाह साईं ॼण फरमाई आहे। इंसान जे गुज़रण जे लाइ हू नफ़ीस आहिनि, इंसान जे गुज़रण जे लाइ दरवाज़ो खपे, हुननि जे गुज़रण जे लाइ दरवाज़ो न खपे, थोरी का विथी हुजे जिन तां टपी हुई। सो फरमाईंदा तमासील व जिफानिन कल जवाब व क़ुदूर रासियात, फरमाई त ऐं उन्हनि जे लाइ इहे देगूं जेके आहिनि तयारु कंदा हुआ, इअमलू आल दाऊद शुक्रा, अल्लाह साईं फरमायो त इहो नबी उन्हनि खे चवंदो हुयो अमल कयो ए आले दाऊद, ऐं शुक्र कयो अल्लाह जी ज़ात जो, व क़लीलुम मिन इबादी अश-शकूर, फरमाई त थोरा बाना आहिनि जेके अल्लाह पाक जो शुक्र अदा कनि, दुनिया में थोरा बाना आहिनि जेके रब जी ज़ात जो शुक्र अदा कनि। अल्लाह जी ज़ात चाहे इहो थी त बाना पंहिंजे मिलियल नेमतुनि ते अल्लाह जी ज़ात जो शुक्र अदा कनि। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह पाक एॾो महिरबान आहे, एॾो रहीम आहे, जंहिं अल्लाह पाक केतिरियूं नेमतुनि सां असांखे नवाज़णु फरमायो। इहे नेमतूं बार बार मां अर्ज़ु कंदो रहंदो आहियां, वरी वरी जेको आहे दोहराइण जी ज़रूरत न आहे। हर इंसानु सम्झे थो अल्लाह पाक केतिरियूं, जीअं सभ खां वॾी नेमत सिहत, अहिड़ी नेमत अल्लाह पाक जी तरफ़ खां जो सिहत जो जेकर माण्हू शुक्र अदा करे त सिहत जो शुक्र अदा नथो करे सघे। फरमाईंदा फलम्मा क़ज़ैना अलैहिल मौत मा दल्लहुम अला मौतिही इल्ला दाब्बतुल अर्ज़ि तकुलु मिन सअता, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन्हनि खां पंहिंजे लाइ हिकिड़ो शीशे जो इबादत जी जॻह जेका तयारु कराइणु फरमाई, त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उन में बीह करे इबादत करे, सॼी सॼी राति बि इबादत करे, सॼो सॼो ॾींहुं बीह करे उन में नमाज़ पढ़े, इबादत करे। त हिकु दफ़े छा थियो, सुलेमान अलैहिस्सलाम जिन्हनि खे लॻायो त बाबा ही जॻह ठाहियो, बैतुल मुक़द्दस जी तामीर कयो, जिन लॻा पिया हुजनि उन जी तामीर में महिनत में लॻा पिया हुजनि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक पंहिंजी मर्ज़ीअ सां उनखे इहा ताक़त ॾिनी, उनखे ॿुधाइणु फरमाई त हाणे जेको आहे तुंहिंजे मौत जो वक़्तु जेको आहे वेझो आहे। सुलेमान अलैहिस्सलाम खे ख़बर पई, पोइ सुलेमान अलैहिस्सलाम जेको आहे उते जेको वणु लॻल हुयो, उन वण जी हिकिड़ी काठी हुई, उन काठी जे मथां टेक ॾेई करे उते जेको आहे बीठो रहियो। इन अंदाज़ में जीअं इबादत कबी आहे, उहो हाणे उते इबादत करे पियो, नमाज़ पढ़े पियो, क़याम जी हालत में, इन हालत में रूह परवाज़ थी वियो बि अल्लाह खे ख़बर। पर इन काठी ते टेक ॾेई इबादत करणु शुरू कई। इन दौरान जेको आहे सुलेमान अलैहिस्सलाम जो रूह परवाज़ थी वियो। हाणे सुलेमान अलैहिस्सलाम जो रूह कोन्हे, जिस्म बीठो आहे, काठी ते टेक ॾेई बीठो आहे। जिन ॾिसनि अन शीशे जे इबादत खाने में सुलेमान अलैहिस्सलाम बीठो आहे, हुननि जे लेखे त बीठो आहे, जागे थो। ऐं अल्लाह जो नबी हुयो, उन्हनि जे अखियुनि में एतिरी जलालत हूंदी जो को उनजे साम्हूं बीहण जी सलाहियत कोन रखंदो हुयो, जो साम्हूं वञी को अखियुनि में ॾिसे त ॾिसो सुलेमान अलैहिस्सलाम खे जीअं कीअं कंहिंखे जेका आहे सलाहियत एतिरी कोन्हे जो अल्लाह जे नबी जो साम्हूं जेको ॾिसी सघे। ऐं इहो थींदो आहे कॾहिं कॾहिं, अल्लाह पाक कॾहिं कॾहिं कुदरत जे तरफ़ खां, जीअं औलाद जे अखियुनि में हया हूंदो न त उहा पंहिंजे अबे जे अखियुनि में ॾिसी कोन सघंदी, अहिड़े नमूने सां शागिर्द जे अखियुनि में हया हूंदो त उहो पंहिंजे उस्ताद जे अखियुनि में माना अहिड़े अंदाज़ में हिकिड़ो त ॾिसणु हूंदो, माना पंहिंजी का बि शइ अर्ज़ु ऐं गुज़ारिश करणु, ऐं ॿियो ॾिसणु हूंदो आहे माना तजस्सुस जे हवाले सां ॾिसां छा थो करे, माना ॿिए जी ऐब जे ॾिसण जे हवाले सां। त अहिड़ो माण्हू त अल्लाह वारनि में बि अल्लाह पाक जेके आहिनि अहिड़ियूं कुदरतूं जेके रखणु फरमायूं त उहे साम्हूं अची न सघंदा, बसि परे खां ॾिसंदा त सुलेमान अलैहिस्सलाम बीठो आहे, पंहिंजे कम में लॻा रहिया जिन।
पंहिंजी इबादत खानो जेको आहे बैतुल मुक़द्दस जॾहिं ठाहे तामीर करे जॾहिं बस कयूं साल खनि इहो थी वियो हाणे सलमान अलैहि सलाम पूरो साल बीठो आहे काठीअ ते मौत जेको आहे हुनजे मथां वाक़ई थी वियो रूह हुनजो निकिरी वियो सुलेमान अलैहि सलाम काठी ते टेकरी बीठो आहे हलंदे हलंदे अल्लाह पाक हुनखे उॾई खे हुकुम फरमायो त उॾई वञी करे सुलेमान अलैहि सलाम जी काठीअ खे वञी करे टुके उॾई लॻी सुलेमान अलैहि सलाम जी काठीअ खे उन काठीअ खे उॾईअ खाइणु शुरू कई जिन बीठा था हेॾा कमु कनि ओड़ो तामीर बीठा था कनि जॾहिं तामीर हेॾा पूरी थी वई इहा हालत थी वई जो उॾईअ जेको आहे काठीअ खे खाई करे अहिड़ो कमज़ोर बणाए छॾियो जो सुलेमान अलैहि सलाम जो ॿार सही न सघे हालत इहा थी जो टड़को ॾेई काठी जो भॻी त सुलेमान अलैहि सलाम पंहिंजे जिस्म ते पासे ते अचे हेठि अची किरियो जॾहिं हेठि किरियो उन खां बाद में जिन ॾिठो त सुलेमान अलैहि सलाम आई पोइ चवनि पिया त अहिड़ा होशियार हुया जो उन काठीअ खे जेको आहे जमा करे उनखे ॾिठऊं ऐं अहिड़ी जेको आहे काठी जंहिं काठी खे उन उॾई खाधो हुयो अहिड़ी जेका आहे उहा वठी काठी उनखे वरी कंहिं हिकिड़ी जॻह में बंदि करे पोइ उनजे मथां उहो वरी जेको आहे उहो जानवर छॾियो जेको उन में छॾियल हुयो उन में सुलेमान अलैहि सलाम जिन में त जॾहिं उनखे छॾियो त ॾिसूं अंदाज़ो लॻायूं त केतिरे वक़्त में थी इहा जेको हिसो खाए त साल खनि उनखे महीनो खनि छॾियऊं त महीने में ॾिठऊं त जेको आहे एतिरो हिसो खाई वई आहे पोइ उनखे वरी उन सुलेमान अलैहि सलाम वारी काठी सां उनखे भेटायूं उनखे भेटाए करे पोइ ॾिसनि पिया त हाणे हिन महीने में हिन काठी जो हेतिरो हिसो खाधो आहे त माना हिन सुलेमान अलैहि सलाम वारी काठीअ जो एतिरो जेको सॼो हिसो खाइजी वियो आहे त इन जे अंदरि एतिरो अर्सो लॻो हूंदो इन अंदाज़ मां सम्झी विया त सुलेमान अलैहि सलाम खे जेको आहे बीहंदे इन जे मथां मौत जी हालत में बीहंदे सॼो साल गुज़री वियो माना सॼो साल जेको आहे हिनखे गुज़री वियो ऐं उन खां बाद में जॾहिं उहा काठी जॾहिं भॻी सुलेमान अलैहि सलाम किरियो पोइ जेको आहे जिननि खां तेसिताईं तामीरात जेका मुकमल थी वई हुई ऐं तामीरात मुकमल थी ऐं उहो कमु पूरो थियो हेॾा मस्जिद जी तामीर पूरी थी हेॾा सुलेमान अलैहि सलाम हेठि किरियो उन खां बाद में हुनजो कफ़न दफ़न करे जेको आहे उनखे मदफून कयूं अलाह जे हवाले कयूं त इन मां अलाह साईं हिकिड़ो सबक़ु ॾियणु फरमायो फलम्मा क़ज़ैना अलैहिल मौत मा दल्लहुम जॾहिं असां फ़ैसिलो कयोसीं मौत जो मा दल्लहुम अला मौतिही इन्हनि खे जिन्ननि इंसाननि खे सुलेमान अलैहि सलाम जी मौत जी ख़बर ई न पई इल्ला दाबतुल अर्ज़ ताकुलु मिन साता फरमाईं त मगर दाबतुल अर्ज़ माना इहा ज़मीन जो जानवर उॾई हिन काठी खे खाईंदी रही फलम्मा खर्र तबयनतिल जिन्नु अल्लौ कानू यअलमूनल गैब जॾहिं सुलेमान अलैहि सलाम उन काठीअ जे भॼण जे करे कमज़ोर थियण जे करे हेठि किरी पियो तबयनतिल जिन्नु हाणे जिन्ननि जे मथां इहा ॻाल्हि ज़ाहिर थी अल्लौ कानू यअलमूनल गैब मा लबिथू फिल अज़ाबिल मुहीन उन्हनि खे इहा ख़बर पइजी वई त जिन्नात जेके आहिनि गैब जे इल्म जी का बि शइ नथा रखनि पहिरियों माण्हुनि इहो शुभ हूंदो हुयो त शायदि जिन्नात जेके आहिनि इहे असल में अल्लाह पाक जॾहिं मथां पंहिंजे कुदरत जी वही नाज़ुल फरमाईंदो आहे तजलियात नाज़ुल फरमाईंदो आहे त पहिरियां जिन जेके आहिनि वञी मथे उतां ग़ैब जी ख़बरुनि जो कुझु न कुझु हिसो खणी करे ज़मीन ते पोइ भोपनि खे काइननि खे ऐं जादूगरनि खे अची करे ॿुधाईंदा हुआ पोइ उतां हिकिड़ो सचो 99 कूड़ मिलाए करे पोइ उनखे जेको आहे धरती ते फैलाईंदा हुआ पोइ माण्हू छा कंदा 99 कूड़ ज़ाहिर थी पवनि जेकर हिकिड़ो सच ज़ाहिर थी पियो चवंदा त ॾिस अॻु में असां तोखे साल खनि ॿुधायोसीं न अॻु में त हे वाक़ियो हीअं थींदो पोइ हुन हिकिड़े सच जे बिना ते यकीन कंदा चवंदा हा यार हा जिन जेके ग़ैब जो ॼाणनि था अल्लाह पाक इहो वाक़ियो करे उन्हनि खे हिकिड़ो सबक़ु ॾियणु फरमायो त ॾिसो सुलेमान अलैहि सलाम सॼो साल जेको आहे इन्हनि जे साम्हूं वफ़ात जी हालत में बीठो रहियो पर जिन्हनि खे इहा ख़बर न पई त सुलेमान अलैहि सलाम अल्लाह खे प्यारो थियो अल्लाह साईं ॿुधाइणु फरमाए त ग़ैब जे इल्म जी ज़ात ॼाण वारी ज़ात सिर्फ़ु अल्लाह पाक जी आहे अल्लाह पाक खां अलावा कोई बि न आहे फरमाई त जेकॾहिं उनजे बावजूदि जेकॾहिं को बि इहो अक़ीदो रखंदो अल्लाह खां सवाइ को ग़ैब जो इल्म ॼाणे थो फरमाई त उहो दर्दनाक अज़ाब जे अंदरि मुब्तला थींदो इहे इख़्तियार कुलीअ जो मालिक ग़ैब जे इल्म जो मालिक ऐं इन्हनि शयुनि जो मालिक जेके इंसान जे इख़्तियार खां मथे आहिनि इन्हनि सभिनीनि जे मालिक जेका आहे ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह पाक जी आहे अल्लाह जो नबी बि न आहे त जिन बि न आहिनि त इंसान बि न आहिनि इन्हनि शयुनि जो मालिक ऐं ख़ालिक सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए